ऐं हाणे ॾिसंदासीं महाराष्ट्र जे शिरडीअ जो चेटीचंड जो मेलो। पुटन खे ॾींथो पुटड़ा पुटन खे ॾींथो पुटड़ा तुंहिंजो भरियल भंडार दुखियनि जा दुखड़ा कटी थो गम लाही दर गम ठार अरे घोड़े वारा लाल उडेरा हर हंध हाज़ुर आई झूलेलाल साईं हो झूलेलाल साईं याद करियूं था सिक सां तोखे बेड़ा पार लॻाई झूलेलाल साईं ओ झूलेलाल साईं। शिरडी जो नालो ॿुधंदे ई त असांजे दिमाग़ में साईं बाबा जो नालो ऐं साईं बाबा जी मूर्त त छपजी थी वञे, छो न छपजे। शिरडी ऐं साईं बाबा जो अटूट संबंध चोली दामन जहिड़ो आहे, यानी ॿई हिक ॿिए सां ॻंढियल आहिनि ऐं जुदा थी कोन सघंदा। पर अहिड़े पावन नगरीअ में बि सिंधियुनि जे इष्ट देव झूलेलाल जो चेटीचंड जो मेलो मनायो वञे त केतिरनि लाइ इहा अजब जी ॻाल्हि हूंदी ऐं इहा सोच मन में ज़रूरु ईंदी त छा महाराष्ट्र जी हिन नगरी में बि सिंधियत जी जोत जॻाए रखण वारा सिंधी मौजूदु आहिनि? जी हा, बिल्कुलु मौजूदु आहिनि। 2 ॾींहंनि जे मेले में भॼन कीर्तन सां गॾु स्कूल जे ॿारनि लाइ चटाभेटीअ जा कार्यक्रम रखिया विया, जंहिंमें कथक डांस में गायत्री तोलाणी, ब्रेक डांस में दिनेश लोकचंदानी ऐं गायत्री थावाणी सर्टिफिकेट ऐं ट्रॉफीअ जा हक़दार थिया। हिन प्रोग्राम जो मुख्य आकर्षण हो झूलेलाल साईं जी पालकी ऐं जुलूस जो निकितो झूलेलाल जे मंदर खां, पालकी रोड खां, मनमाड रोड खां ऐं पिंपलवाड़ी रोड खां थींदो गुज़रियो मंदिर ताईं, जंहिंमें सिंधियुनि जो साथ ॾिनो ॿियनि जातियुनि जे श्रद्धालुनि। हिन कार्यक्रम जा मुख्य बानीकार हुआ रमेश प्रेमानी, राजेश टेकमानी, गोविंद गरुड़, राजेश नानवानी, ओम प्रकाश प्रेमानी, अमित प्रेमानी, गोपीचंद भगनानी, सुनील तोलानी, सुरेश केसवानी, जितेश लोकचंदानी ऐं नंदलाल मोटवानी। शिरडी जी हिन पवित्र नगरीअ खां ख़बर मोकिलण वारा आहिनि सिंधियत जा सचा शदाई मनोज बागवानी जी। सिंधु दर्शन जे ज़रिए ॿारनि ताईं पहुची रही आहे असांजी संस्कृति। हा 4 सालनि खां लगातार सिंधु दर्शन जो साथ ॾेई रहिया आहिनि श्री विष्णु गुरनानी जी फ्रॉम वीटो लाइट CFL एंड वीटो फैंस। जाबाज ऐं नए चूंडियल भारतीय सिंधु सभा मध्य प्रदेश जे महामंत्री श्री भगवान दास सबनानी जी हुजे नेतृत्व ऐं गॾोगॾु हाज़िरी ॾींदड़ हुजनि मुख्यमंत्री शिवराज चौहान ऐं विधानसभा जा स्पीकर असांजे सिंधियत जा रखवाला श्री ईश्वरदास रोहानी जी त पोइ सुंदरबन में मनायल सिंधु प्रभा मेले के सांस्कृतिक ऐं सामाजिक रूप त मिलणो ई हो। 5 ऐं 6 मई जे 2 ॾींहंनि जे हिन रंगारंग सिंधी मेले में भोपाल सिंधी समाज ऐं संत हरिदाराम नगर बैरागढ़ जे हज़ारनि सिंधियुनि कई शिरकत। भोपाल संत हरिदाराम नगर जे सिंधी कलाकार ॿारनि मेले में सिंधी गीतनि ऐं नृत्यनि ते कयो पेश हिकु शानदार कार्यक्रम। उन्हनि जे इन एवज़ में हिमथाइण लाइ ऐं सिंधियत खे ॿारनि ताईं पहुचाइण लाइ सिंधु दर्शन जे टीम पारां पेश कई। अखड़ियूं तुंहिंजूं नूरानी, पंजड़ा तुंहिंजा रूहानी, साईं तुंहिंजे सपननि में आई कीप लुकिंग फॉर यू झूले। अखड़ियूं तुंहिंजूं नूरानी, पंजड़ा तुंहिंजा रूहानी, साईं तुंहिंजे सपननि में आई कीप लुकिंग फॉर यू झूले। दाता दिल में वसी थो, सभ जूं आसूं पुॼाई थो। झूलेलाल झूलेलाल आयो लाल झूलेलाल, झूलेलाल झूलेलाल आयो लाल झूलेलाल, झूलेलाल झूलेलाल आयो लाल झूलेलाल, झूलेलाल झूलेलाल
कार्यक्रम जा विशेष अतिथि भारतीय सिंधु सभा जा नेशनल जनरल सेक्रेटरी श्री घनश्याम कुकरेजा ऐं मध्य प्रदेश जा प्रेसिडेंट श्री श्रीचंद जेसवानी जी हिन 15 सालन खां लगातार हलंदड़ मेले में मुख्य शिरकत करण वारनि में हुआ फेमस वकील श्री बंसीलाल ईसरानी ऐं साबू रिजवानी जी। शुरुआत हमेशा वांगुरु भगवान झूलेलाल जी मूर्तिअ ते जोत ॿारे ऐं आख़िर में खाधे जी ख़बर मोकिलण वारा सिंधी दर्शन जा शुभ चिंतक ऐं सच्चा सिंधियत जा शहदाई श्री राजेंद्र सचदेव ऐं उन्हनि सां गॾु उन्हनि जो भाउ श्री विजय सचदेव जी। संजय जी मूंखे तव्हांजी आवाज़ कोन पई अचे। हेलो कृतिका जी, तव्हां मूंखे ॿुधी था सघो? तव्हां वटि मुंहिंजी आवाज़ अचे पई? संजय जी मूंखे कुझु बरोबर ॿुधाए न पियो अचे। अरे हिते सिग्नल कान्हे, घटि थी पियो आहे हिते सिग्नल। अरे हिते सिग्नल ब्रेक थी पियो आहे। ब्रेक? हा। ओ ब्रेक वठणो आहे त वठूं था हिकु शॉर्ट ब्रेक। सिंधियत जो सवाल। सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। नमस्ते, मां चंदा वीरानी, मां संजय मंगनानी। स्वागत था करियूं सिंधियत जी जोत जॻाए रखण वारे सिंधु दर्शन प्रोग्राम में। हलूं था गुज़िरियल हफ़्ते सवाल उन सही ऑप्शन एंड विनर्स डाउन। गुज़िरियल हफ़्ते असां तव्हां खां सवाल पुछो हो त असांजा प्यारा भाउ श्री SP मेघानी हिन फ़ानी दुनिया मां पंहिंजो चोलो छॾे कहिड़ी तारीख़ ते विया हा? ऐं सही ऑप्शन हो ऑप्शन सी 30 मई। ऐं सही ऑप्शन ॾियण वारनि मां लकी विनर्स हिन रीत आहिनि। तव्हां सभी विनर्स खे लख लख वाधायूं हुजनि असां पारां ऐं असांजे सिंधु दर्शन पारां। थी वियो तव्हांजो? जी, वाधायूं बि थी वयूं। हाणे हिन हफ़्ते जो छा? हफ़्ते जो? हा। छा मतिलब हफ़्ते जो? गुज़िरियल हफ़्तो गुज़री वियो। हा। हाणे हिन हफ़्ते जो हफ़्तो ॾियो मूंखे। हफ़्तो? हा। ही वरी धंधो कॾहिं खां शुरू कयो हफ़्ते वठण जो? तव्हां मुंहिंजी एरिया में आया आहियो, हिते रहणो अथव त हफ़्तो ॾियणो ई पवंदो। अरे ही त चङी दादागिरी आहे तुंहिंजी। ॿियो छा, ॾिसो था हू ॿ फ्लैट नुक्कड़ वारी गली ते मुंहिंजा आहिनि, संजू चिकने जा। आयूं स्विस बैंक में अकाउंट। छॾियो उनखे छॾियो, हू त सीक्रेट ॻाल्हि आहे। हफ़्तो ॾियो मूंखे। अरे ही वठी करे तोखे मिलंदे छा? कंहिंखे मारे, कंहिंजी दादागिरी करे, कंहिंखे घर ॾेई करे तूं पैसा तो इकट्ठा करे आख़िर कंहिंजे लाइ? कंहिंजे लाइ? छा आहे तव्हांजो मतिलब इहो ई आहे त मरण वक़्तु ही सभु गॾु तोसां हलंदे? ॿुधाए मूंखे, या हू तोखे रोकींदे मरण खां? पोइ छो पियो करी? कंहिंजे लाइ पियो करी संजू? तव्हांजी मगजमारी मूंखे सम्झ में कान थी अचे। छा चवण था चाहियो तव्हां? मां इहो थी चवणु चाहियां त फाथो आहे भॻवान हिकु सिंधी पिक्चर ठही आहे जंहिंमें इहो ई ॾेखारियो वियो आहे त ही सभु असीं कंहिंजे लाइ था कयूं। तोखे सम्झ में नथी अचे उहा ॻाल्हि? बिल्कुलु कान थी सम्झ में अचे। छा था चवणु चाहियो मूंखे तव्हां? ॿुधो ध्यान सां ॿुधो। फाथो आहे भॻवान हिकु सिंधी पिक्चर आहे जंहिंमें मौज मस्ती बि आहे ऐं भावनाउनि में वहंदड़ उहा स्टोरी बि आहे, जंहिंमें जीतू वज़ीरानी नालो ॿुधो अथई ऐं जय हीरो कमाल जा कलाकार आहिनि ऐं जंहिंखे ठाहिण वारा हिदायतकार ऐं गीतकार आहिनि परेश बाबू जामनानी जी। ॾिस हुन पिक्चर जी हिकु झलक ख़बर पवंदे भई कंहिंजे लाइ सभु माण्हू ही सभु कमु ॾिठा। ऐं तव्हां ॾिसंदड़नि खे बि मां रिक्वेस्ट थी कयां त हिकु झलक पिक्चर जी ॾिसो, छो त सिंधियत जो सवाल उन प्रोमो ते ई आधारित अथव। ॾेखारियो छा था ॾेखारणु चाहियो मूंखे? कहिड़ी पिक्चर आहे? मां बि था ॾिसां। फाथो आहे भॻवान। ॾिसां कहिड़ो आहे पिक्चर? ॾिस कहलाए करे थो, कहलाए जिए थो, कहलाए करे थो, कहलाए जिए थो,
कहलाए करे थो जाने न कुछ भी पोए भी करे थो जाने न कुछ भी पोए भी मरे थो कहलाए जिए थो कहलाए करे थो कहलाए जिए थो कहलाए करे थो संजय फतुआ भगवान जो ही प्रोमो ॾिठे तो हाँ दीदी चंदा दीदी मां ॾिठो छा सम्झे यही समझ में आयो मूंखे मुंहिंजी अम्मा मुंहिंजी दीदी कहलाए ही सब कहलाए अखियूं ही खुली वई मुंहिंजी त अखियूं ही खुली वई बिल्कुल बिल्कुल सही आहे सिंधियत जे सवाल में असां तव्हां खां इहो ई सुवाल पुछंदासीं त हिन गीत जा ॿोल छा आहिनि ऑप्शन ए आहे मूं लाइ ऑप्शन बी आहे सभ लाइ ऑप्शन सी आहे कंहिं लाइ त सुवाल हिकु दफ़ो वरी ध्यान सां ॿुधो हाणे ॾेखारियल फाथुआ भगवान जे प्रोमो में ॻायल गीत जा ॿोल छा आहिनि ऑप्शन ए आहे मूं लाइ ऑप्शन बी आहे सभ लाइ ऐं ऑप्शन सी आहे कंहिं लाइ खयो फ़ोन ऐं कयो SMS स्क्रीन ते ॾिनल कंहिं बि हिकु नंबर ते पंहिंजे नाले सही जवाब ऐं पंहिंजे एरिया सां पर इनाम वठंदे फोटो कढणु न भुलिजो छाकाणि त उहो फोटो ईंदड़ हफ़्तनि में असां ज़रूरु ॾेखारींदासीं त अलविदा इजाज़त टाटा बाय बाय जय झूलेलाल मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर ओ मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर गरे 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 मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर संतन सां गॾु पाण ई तरंदो वेंदो बेड़ो मुंहिंजो संतन सां गॾु पाण ई तरंदो वेंदो कंहिंखे वाह न लोॾो ॾींदो कंहिंखे लहर न लोॾो ॾींदो कंहिंखे वाह न लोॾो ॾींदो बेड़ो मुंहिंजो संतन सां गॾु पाण ई तरंदो वेंदो आया बाग में मुंहिंजो बाग घुमण ईंदो मुंहिंजो बाग घुमण ईंदो मुंहिंजो बाग घुमण ईंदो